नायाब किताब टहकन में टाकोड़ा जंहिंमें समाजी ऐं इस्लाही कालम आहिनि, जंहिंमां हिकु नायाब कालम तव्हांजी नज़र कजे थो। ख़ुशियूं ख़ुदकुशियूं ग़मियूं ऐं ग़मख़्वारियूं जॾहिं मुआशिरे मां ग़मख़्वारियूं मोकिलाए वञनि, आथतूं ॾढ एतबारियूं भरवसा पंहिंजाइपूं ॾिसण में न अचनि, जिते रुॻो मफ़ादनि जा जावा सावा पीला फिका दीप जलनि, उते जीअण लाइ अदम दिलचस्पियूं थियण लाज़िम मुल्ज़िम थियो वञनि, जिते परे परे खां का उम्मीद ज़िंदगी न बचे, जिते सौदा सौदागर सौदाई ठग ठगिन जे वसीले कनि, जिते ज़ाहिरियत पसंदी पंहिंजे उरूज ते हुजे, जिते इज़तूं ॾोकड़नि जे वर चढ़ी वञनि, जिते इख़लास ऐं ख़ुलूस जी माप तौरु फ़क़ति खोखलनि भाकरनि ऐं वॾनि नकली टहकड़नि जी गूंज में गूंजनि, उते ग़मख़्वारनि खे कहिड़नि रूपनि में तलाश कजे, जिते तमन्नाऊं चोट चढ़ी वञनि, फरमाइशूं फ़िक्री अलमिया जनम ॾियनि, मोहबतनि जी जॻह ते ख़ुराक ऐं ताम खे ॾेखाव वारियूं सेल्फियूं ठाहे मार्केटिंग एजेंसी जे रूप में सोशल मीडिया जी ज़ीनत बणाए ख़ुशि थींदे ऐं बुखायलनि ऐं कमज़ोरनि खे ख़्वाबी पुलान जी तस्वीरी झलकियूं ॾेखारे मायूसीअ में धिकजे, जिते इस्लाम के फ्रूट जी खल ख़ाली घर जे अॻियां उछलण खां मना फरमाए, खाधे जी ख़ुशबू बि ॿाहिरि न निकिरे, उते ई रौनकूं शादियुनि ऐं फ़ौतगियुनि में पुलिस ऐं बॉडी गार्डनि जी निगरानी में थियनि, मतां को ग़रीब कपड़नि फाटल को चशको ओभारो खणी ऐं खाई न वञे, जिते सफ़ाई जे वक़्तु कुकड़नि जा पकल टुकड़ा ॿाहिरि उछलाया वञनि, बुखे पेट वारा ॿारड़ा हसरत जूं नज़रूं डोड़ाईंदा ॾिसंदा रहनि, उन ई ख़ौफ़ खां वेझो न वञनि, मतां किथे चौकीदार कावड़िजी न पवे। पोइ भला मुआशिरे में इस्तेहकाम ज़िंदगी ख़्वाब या ख़्याल, जिते मशवरा बि मफ़ादनि ऐं रक़म तहत ॾिना वञनि, सवाइ ॾियण वठण जे को कमु सोचणु गुनाह सम्झो वञे, उते फ़ैसिला चोरनि जे चौगर्द फिरनि, पोइ ख़ुशियूं ऐं ख़ुदकुशियुनि ते छा चई सघिजे, जिते दीन ऐं मज़हब जे पाकीज़ा थ्यूरी विकाऊ वणजारनि जे बग़लनि में क़ैद थी रहिजी वञे, जिते हिकु ताम जी जॻह घणनि खां घणनि तामनि जो मुक़ाबिलो अहिड़ी तेज़ी सां पखिड़िजी पवे, पोइ उते हिकु आम वीचारड़ो इंसान दावत कुर्ब जो किथां सोचींदो, पोइ कमज़ोर दिलनि वारा हीअं लाथ थी नाउमेदी जे निजरे में वञी सभु आसरा ऐं तवक़ताऊं दफ़न करे ज़िंदगी जो अंत ई सरमायो सम्झनि, त उन ते सियाणनि खे सोचणु घुरिजे, घटि में घटि को अहिड़ो फोरम हुजे जिते ज़हनी उम्मीद पैदा करे सघिजे, उहो ज़हन नशीन कराए सघिजे त अञा का ॿी हस्ती आहे जंहिं जहान खे पैदा कयो आहे, इज़त ऐं ज़िलत जे रखवाली कंदड़ आहे, उहा ज़ात आहे, कुझु बि थी पए पर रोज़ी वरी बि उहो ई ॾियण वारो आहे, फ़क़ति जदोजहद वारो जहाद करणु लाज़मी आहे। मायूसी जो इलाज अफ़लातून वटि नाहे, पर रहमतल लिल आलमीन जी तालीमात में मिले पियो, बसि गौर ऐं फ़िक्र जी ज़रूरत आहे, जेकी उन जे दर सां वाबस्ता आहिनि, ओॾांहुं मुंहुं कजे ऐं राब्तो करे हौसलो हासिल कजे, कॾहिं बि पुसपाई न थींदी। मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।